अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, इंतहाई अहम इशू ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अॻु में अॼु सहाफ़त जी आज़ादीअ जो आलमी ॾिहाड़ो आहे। उन सहाफ़त जी आज़ादीअ लाइ उन हक़ ऐं सच जो कलम खणण जे एवज़ केतिरा ई असांजा बहादुर सहाफ़ी, असांजा राइटर्स, असांजो जेको रिपोर्टर्स आहिनि, उन्हनि जाननि जा नज़राना ॾिना। अॼु असां उन अहम ॾिहाड़े ते पहिरियों उन्हनि खे सलाम था पेश कयूं। शाहिद सूमरो कंदकोट जो असांजो सहाफ़ी शहीद थियो, अमीर बख्श ब्रोही हुजे, मुनीर सांगी हुजे, अज़ीज़ मेमून हुजे ऐं ॿिया केतिरा ई सहाफ़ आहिनि, इन कलम ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी। अॼु असां इन ई कंदकोट, उन शाहिद सूमरे जे उन ई शहर, उन ई कश्मीर कंदकोट, उन्हनि इलाइक़नि ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु हीउ जेको दौरु आहे उन जदीद दौर में बि धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। केतिरा ई माण्हू सिंध जा उन धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हली रहियो आहे। उन बावजूद बि धाड़ेल माण्हुनि खे अगवा कनि था, भंग वठनि था। एतिरे क़दुरु आम माण्हुनि खां सवाइ पुलिस अहलकार बि अगवा थी वञनि था। पुलिस ऑपरेशन हलंदड़ आहे। 2 भेरा हिन महीने में IG सिंध कंदकोट पहुतो आहे। असीं इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको धाड़ेलनि जो राज हली रहियो आहे, धाड़ेल राज आहे, धाड़ेल आहिनि, उन्हनि जे लाइ वॾे ऑपरेशन हिन वक़्त ताईं न थी सघियो आहे। जेको ऑपरेशन हले पियो उन में एतिरे क़दुरु ॾिठो वियो आहे त SSP कश्मीर खे अगरि शबीर सेठार खे उते चार्ज मिले थी त उहो चार्ज नथो वठे। असां उन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ मामिलो ऑपरेशन किथे पहुतो आहे, केतिरा मुगवी हिन वक़्तु बि धाड़ेलनि वटि आहिनि, उन्हनि जे लाइ हुकूमत पारां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। इन अहम ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे कंदकोट मां असांजे रिपोर्टर ग़ुलाम फ़रीद ॼामड़ो असांखे जॉइन कयो आहे। सखर मां KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर जान मोहम्मद महर असांखे जॉइन कयो आहे। SSP सखर इरफान समो साहब असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति ग़ुलाम फ़रीद तव्हां खां था कजे त हिन वक़्तु तव्हां छा IG सिंध बि उते पहुतो, उन हवाले सां पुलिस ऑफिसर सां हुन गॾिजाणी कई, तव्हां छा था सम्झो त केतिरो छा पर्दे जे पुठियां छा थी रहियो आहे, कि कहिड़ा प्लानिंग्स ठाही पई वञे, माण्हू जेके अगवा थियनि था उन्हनि जी कीअं डील थी रही आहे, कीअं इन हवाले सां हिकमत अमली जोड़ी वई आहे, तव्हां छा पिया ॾिसो इन सूरत हाल खे? असलम साहब, असल में कश्मीर ज़िले में जॾहिं इरफान समय किताब जी पोस्टिंग थी हुई उन टाइम त साईं थोरी वक़्त में सुठो कंट्रोल करे वरितो। हिन वक़्तु जॾहिं वरी इरफान समय साहब जी बदली कई शिकारपुर ऐं शबीर सेठार खे मुक़ररु कयो कश्मीर ज़िले में, त उन हफ़्ते 10 ॾींहंनि में त जेका अगवा जूं वारदातूं आहिनि उन्हनि में एतिरो त तेज़ी अची वई 24 कलाकनि में 10 माण्हू जेके आहिनि उहे अगवा थी विया, जॾहिं त हिकु हफ़्ते जे अंदरि जेको 18 खां 20 माण्हू अगवा। हिन वक़्तु बि धाड़ेलनि जे जेको क़ैद में 24 खां वधीक जेका महुई आहिनि हिन वक़्तु बि धाड़ेलनि जी क़ैद में आहिनि। जॾहिं त कश्मीर ज़िले जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु बि इंतिहाई ख़तरनाक आहे, इंतिहाई ख़राबु आहे। फुर जूं जेके वारदातूं आहिनि उन ते हिन वक़्तु जॾहिं लुक आफ्टर चार्जर मिली आहे SSP इरफान समो खे, उन खां पोइ थोरी असांखे घटि ई नज़र आई आहे, पर पोइ बि जेको आहे अगवा जूं वारदातूं रुकी जी न सघियूं आहिनि। हिन वक़्तु बि कॾहिं अॻु में गुडू खां जेको आहे उहे हिकिड़े ट्रक ड्राइवर खे अगवा कयो वियो आहे। हिन वक़्तु बि 24 खां वधीक जेका माण्हू आहिनि उहे धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहिनि। उन खां अलावा IBA सखर यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत खे जे क़तल थिए बि उनखे 1 महीनो गुज़री वियो आहे। हिन वक़्तु ते उनजा बि जेका क़तल में मुलविस हथ आहिनि या जेका उन्हनि जा केस में नामज़द जवाबदार आहिनि, हिन वक़्तु ताईं उन्हनि खे कश्मीर पुलिस पारां गिरफ़्तार नाहे कयो, ना ई उन्हनि जी का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। इरफान समय पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि उनजे ॻोठनि ते पुलिस पारां चढ़ाई कई आहे, पर उनजे बावजूदि उन्हनि जा जेका मुक़दम आहिनि या उनजा जेका वॾेरा आहिनि या उन्हनि जा जेका थाक आहिनि, उन्हनि जा जेका घर घाट आहिनि, उन्हनि खे त कहिड़े पट कयो आहे, पर उन बावजूद बि गिरफ़्तारी जेकी आहे उहा अमल में न अची सघी आहे। अॼु बि कश्मीर पुलिस पारां उन्हनि जे थाकनि ते चढ़ाई कई आहे। उनजे बावजूदि उन्हनि जेको आहे जदीद हथियारनि सां, रॉकेट लॉन्चरनि सां पुलिस जे ई मथां फायरिंग कई आहे, जंहिंजे करे हिकु जेको वाटड़ो हो उहो जेको आहे उन्हनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियो आहे। पुलिस जेका वापसि मोटी आई आहे। हिन वक़्तु जेका अच्छा उन खां अलावा गियलपुर थाणे जी हद में ॾोहारनि जी फायरिंग में पुलिस मोबाइल ते फायरिंग कई हुई, जंहिंमें
ॿ पुलिस एहलकार शहीद थी विया, उहे डोमकी कबीले सां जो तालुक़ु हुयो, बख्शापुर जा रहवासी हुआ। IG सिंध पारां कुझु ॾींहं अॻु में अची करे उनजे तॾहिं त ताज़ियत बि कई आहे ऐं उन्हनि जा जेका वारिस आहिनि उन्हनि खे उन्हनि जे वारसनि खे शहीदनि जे वारसनि खे ॿ नौकरियूं ऐं 1 करोड़ जो ऐलान बि कयो। उन खां बाद में IG सिंध पारां कंदकोट जे हेड ऑफिस पुलिस हेडक्वार्टर कंदकोट में हिकु अहम गजाणी कोठाई वई। उन इजलास में इहो ई तय कयो त जेको कचे जो जेको ऑपरेशन आहे उन खे तेज़ कयो वेंदो ऐं उन जे लाइ स्पेशली अलहदा जेका फोर्स मुक़ररु कई वेंदी। सिर्फ़ु ऐलान ई थियनि पिया, पर जेको सिंध पुलिस पारां आहे जी जेको गुलाम फरीद ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। इरफान समू साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। इरफान साहब, IG सिंध साहब सां तव्हां उते पहुता, पुलिस ऑफिसर सां गॾिजाणी थी, ऑपरेशन बि हलंदड़ आहे, अगवा जूं वारदातूं बि जारी आहिनि, कहिड़ी नई हिकमत अमली जोड़ी पई वञे त जीअं धाड़ेलनि जो ख़ात्मो अची सघे? जी वॾी महिरबानी, तव्हां मौक़ो ॾिनो पंहिंजो मौक़े ते ॾियण। ॾिसो, काफ़ी ॾींहंनि खां सिंध पुलिस उहा धाड़ेलनि जे ख़िलाफ़ मुसलसिल ऑपरेट करे रही आहे। उहो कश्मीर जो कचो हुजे, शिकारपुर हुजे या घोटकी में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां तव्हां जेकॾहिं ॿिनि 3 ज़िलनि जी तव्हां परफॉर्मेंस या जेका रिज़ल्ट आहे उहा ॾिसो त हुन में काफ़ी कामयाबी बि मिलियूं आहिनि ऐं काफ़ी शयूं जेके उहे बहितरी तरफ़ बि हलियूं आहिनि। कश्मीर में सिर्फ़ु लास्ट महीने में कोई 8 ॾुआरी जेका सो मारिजी विया। सिमिलरली घोटकी में बि जेका पुलिस ऑपरेट करे रही आहे उन में बि काफ़ी धाड़ेलनि जो नुक़सानु थियो आहे। जंहिं तरीक़े सां अॻवाए वारे तावान जा जेके केसिस थियनि पिया, उहो जेकॾहिं तव्हां मां फिगर शेयर कयां त काफ़ी ॾींहंनि खां जेका हनी ट्रैप जा जेके इंसिडेंट्स आहिनि उहे जंहिं तेज़ी सां ऐं जंहिं नोए सां थियनि पिया पहिरियां, उन्हनि में बिल्कुलु काफ़ी हद ताईं कमी अची वई आहे। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हनी ट्रैप जा जेके इंसिडेंट्स थियनि पिया, जिते रेगुलरली 10 खां 11 थियनि पिया माज़ी जे अंदरि, कुझु ॾींहंनि में जेका असां फिगर जेकॾहिं असां कंपेयर कयूं त हिन वक़्तु उहा तमामु इका दुका जेका सो उहे पंहिंजो वाक़िया साम्हूं अचनि था, जेके असांखे रिपोर्ट बि थियनि था। त हीअ हिकिड़ी मुसलसिल जदोजहद आहे पुलिस जी। सिंध पुलिस वधी रही आहे कचे में, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त उन वेड़ जे दौरान असांजी जेके शहादतूं आहिनि पुलिस जूं उहे बि पिणु थियूं आहिनि। पर गॾोगॾु सिंध पुलिस हिकिड़ो ऑब्जेक्टिव ऐं हिकिड़े एम जे तहत हिकिड़ी मिशन जे तहत कमु करे रही आहे। ऐं इनशाला जंहिं तरीक़े सां असां हीउ कमु कयूं पिया, ज़ाहिरी आहे हिकिड़ो ॾुखियो टेरेन आहे, जंगल एरिया आहे, रेवराइन बेल्ट आहे ऐं उते धाड़ेलनि जी जेका मौजूदगी आहे उहे LD ते मौजूदु आहिनि ऐं उहे बि स्ट्रॉन्ग थी वेठा आहिनि। पर पुलिस जेका उहा पोइ ते न हटी आहे। पुलिस वड़े थी मुसलसिल ऐं हुनखे नुक़सान बि ॾिए थी ऐं हुनखे पुलिस मुसलसिल इंगेज बि रखियो आहे। IG सिंध तरफ़ां जेकर तव्हां ॾिसंदो त IG सिंध गुलाणी मेमन साहब मुसलसिल इन ऑपरेशन खे ख़ुदि पंहिंजो करे पियो मॉनिटर। ऐं गुज़िरियल चंद ई ॾींहंनि में IG साहब जूं 2 विज़िट्स थियूं आहिनि जेके फ्रीक्वेंट विज़िट्स आहिनि। उन में IG साहब बज़ात ख़ुदि जेका सो लीड करे रहियो हुयो। कश्मीर में तव्हां जेकॾहिं कुझु ॾींहं पहिरियां ॾिठो हूंदो त पुलिस कैंप्स आहिनि जिते पुलिस विढ़े पई ॾोहारियुनि सां, त IG साहब पाण उतां बीह करे ऐं असांजो जेका गाइडेंस आहे, जेके डायरेक्शन्स आहिनि उहे बि IG साहब उतां पास बिल्कुलु। अच्छा इरफान साहब, अमल आहे जी जी हाँ बिल्कुलु इरफान साहब, सॼी सिंध में इहो बेसेट मौज़ू आहे धाड़ेलनि जो, कश्मीर, कंदकोट, इहे कचा जेके आहिनि, सॼी पाकिस्तान जे अंदरि बि इहो सिंध जो इहो इलाइक़ो, त हेॾी सारी अवामी सपोर्ट बि तव्हां सां हासिलु आहे, त छा इन जो ख़ात्मो मुकमल तौर ते नथो अचे? इन जा सबब कहिड़ा आहिनि? छा तव्हां वटि हथियारनि जी खोट आहे, जदीद हथियार, या के वॾे ॿिए कंहिंजी सपोर्ट आर्मीअ जी ज़रूरत आहे? उन छा था तव्हां ॾिसो? ॾिसो, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। हीउ हिकिड़ो जेको मेनस आहे उहो बिल्कुलु एग्ज़िस्ट करे रहियो आहे। अॻे पर तवान बि आहे असां वटि धाड़ेलो जेको अंसर आहे उहो बि मौजूदु आहे। पर जेके तव्हां थोरो माज़ी सां कंपेयर कंदो त तव्हांखे नज़र ईंदो त काफ़ी इम्प्रूवमेंट बि आहे। माज़ी में तव्हां ॾिसो त असांजा जेके काफ़ी डिस्ट्रिक्ट्स हुया, जंहिंमें खैरपुर आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, दादू, नौचरो फिरोज़, इहे बिल्कुलु ई नोगो इलाज हूंदा हुया। पर हिन वक़्तु उते अहिड़ी सूरत हाल कोन्हे का। माज़ी में कानवा सिस्टम लॻंदो हुयो, तव्हांखे यादि आहे, ऐं बसियूं जूं बसियूं जेका अॻुवा थींदियूं हुयूं। पर इहा मुसलसिल सिंध पुलिस जी जदोजहद इहा आहे त हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जी फोर्स्ड किडनैपिंग्स जे माज़ी अंदरि थी रहियूं हुयूं, उहे उन्हनि खे उहे इलाइक़ा हिन वक़्तु पुरअमन आहिनि। चंद पैकेट्स जेका वञी रहिजी विया आहिनि, जंहिंमें कश्मीर में या कुझु रोंती कचो आहे,
घोटकी में या शिकारपुर में उहो बि चंद पंहिंजो गैंग्स आहिनि जेके वञी बाक़ी रहनि थियूं। इंशाल्लाह जंहिं तरीक़े सां माज़ी में बि सिंध पुलिस कमु कयो आहे इलाइक़नि में अमुन खे बहाल रखियो आहे, इन तरीक़े सां ही इलाइक़ा जेके आहिनि उहा बि अमुन में बहाल थी वियूं। माज़ी जे अंदरि बि इहो कमु जेको आहे अमुन बहालीअ वारो धाड़नि जे ख़िलाफ़ पुलिस कयो आहे, हिन वक़्तु बि जेको इहो कमु आहे इंशाल्लाह इहा। अच्छा इरफान साहब, हिकु बहस हिते माण्हुनि वटि इहो बि थींदो आहे त कचे में हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे, पुलिस जी पोज़ीशन ते ॻाल्हि ॿोल जॾहिं थिए थी त ईअं चयो थो वञे त माण्हू पंहिंजा पुलिस एहलकार पंहिंजा छॾाइण लाइ पुलिस डील में धाड़ेल छॾींदी आहे, इन में केतिरी सदाकत आहे? ॾिसो मुख़्तलिफ़ टेक्निक्स इस्तेमालु कयूं वञनि थियूं धाड़े जी तरफ़ां, जी जीअं पुलिस खे डिमोरलाइज़ बि कयो वञे ऐं पुलिस फर्दर पंहिंजी जेका इंग्रेस आहे कचा इलाइक़े में उहा न करे। तव्हां ॾिठो हूंदो त धाड़ेल पंहिंजो अगवा करे ऐं मुगविन जे वुरसान खे इहो मैसेज ॾींदा आहिनि त तव्हां वञी फलाणे एसपी जे ख़िलाफ़ या फलाणे पुलिस जे ख़िलाफ़ वञी रोड ब्लॉक कयो। इहा हिकिड़ी ब्लैकमेलिंग करण जी टैक्निक आहे। या किथे ॾिठंदड़ अनआर्म्ड या इवन आर्म्ड बि को पुलिस वारो आहे जेको वञी रहियो आहे, हुनखे सां खणी बि वरितो, उहा बि टेक्निक इन करे इस्तेमालु कंदा आहिनि त जेका सिंध पुलिस जंहिं तरीक़े सां हिननि जे ख़िलाफ़ विढ़ी रही आहे त उहा पुलिस जेका पोइ थी अटे। पर तव्हां ॾिठो हूंदो त मां चंद ई ॾींहंनि में कुझु अहिड़ा बिल्कुलु इंसिडेंट्स थिया, पर सिंध पुलिस उहा बिल्कुलु पोइ ते न आहे अटी ऐं मुसलसिल हुननि सां वड़ी बि रही आहे। ऐं जेके मुगविन जो बाज़ाबी जो सिलसिलो आहे उहो बि तव्हां ॾिठो हूंदो, असां राति बि कल्ह राति जी पंहिंजो हिकिड़ो मीराणी हुयो जो कुझु टाइम पहिरियां अगवा थियल हुयो कश्मीर मां, कल्ह राति उहो बि असां बाज़ाब कयो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं मां तव्हांखे जेके फिगर ॿुधायां छो डिस्ट्रिक्ट कश्मीर में मुंहिंजी पोस्टिंग आहे ऐं मूंखे चार्ज आहे कश्मीर शिकारपुर ऐं कश्मीर जी बि आहे, मां करे रहियो आहियां। राइट नाउ शिकारपुर जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़ी का पेंडिंग किडनैपिंग कोन्हे को बि मुगवी न आहे जेको शिकारपुर जे अंदरि मौजूदु हुजे। लास्ट चंद ई ॾींहंनि में जेको असां हिन जे मथां ऑपरेट कयोसीं, हिन जा काफ़ी माण्हू सस्पेक्ट्स पकड़ियासीं जेके मुगी हुआ बग़ैर कंहिं तावान जे शिकारपुर पुलिस जेका हुननि खे वापसि कराया आहिनि। अहिड़े नमूने असां कश्मीर में बि जेका कमु करे रहिया आहियूं। कश्मीर में बि चंद ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो त जेका आहे धाड़ियुनि काफ़ी रिएक्शन ॾिनो ऐं हुनजो मक़सदु इहो हुयो माण्हू खणण जो या पुलिस वारा अगवा करण जो त जेका पुलिस आहे सिंध पुलिस जे तरीक़े सां ऑपरेट करी आहे हुनजे ख़िलाफ़ उहा पुलिस न करे। असां चंद ॾींहंनि में कश्मीर मां बि कोई 5 माण्हू जेके असां उहे बाज़ाब करे बिल्कुलु इंशाल्लाह वेड़ जो इहो हलंदो रहंदो। अच्छा इरफान साहब, असांजा जेके जी जी बिल्कुलु इरफान साहब, आख़िर में तव्हां खां सवाल हूंदो त शबीर सेठार साहब कश्मीर जी चार्ज न वरिती, कहिड़ो पैगाम कहिड़ो थो वञे धाड़ेलनि ॾे इहो? ॾिसो शबीर सेठार साहब तमामु सुठो ऑफिसर आहे असांजो ऐं हुन तमामु सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में कमु बि कयो आहे ऐं ॾाढो सक्सेसफुली हुन कमु बि कयो आहे। कंहिं ज़ाती बुनियादनि ते अगरि हिकिड़ो अफ़सर वञे पियो त हुनजो इहो मतिलबु न आहे त उहो ऑफिसर जेको आहे सही कोन्हे को। बहितरीनु कमु हुन कयो, ॿियनि दादू में शबीर सेठार रहियो, तमामु बहितरीनु कमु कयो। तव्हांजी लोअर सिंध जे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में शबीर सेठार रहियो, लाड़काणे में रहियो, त हुन में इहा बिल्कुलु ई हिकिड़ो ग़लति इंप्रेशन आहे त को पुलिस डिमोरलाइज़ थी आहे। छा सियासी मदाख़लत आहे, वसीलनि जी खोट आहे, कुझु त आहे इरफान साहब? कंहिं क़िस्म जी का बि मुदाख़लत न हूंदी आहे। का बि सियासी मां तव्हांखे विद रेस्पॉन्सिबिलिटी चवां थो, छो त हिन वक़्तु शिकारपुर ऐं कश्मीर मां ॾिसी रहियो आहियां, कंहिं बि क़िस्म जी का बि सियासी मुदाख़लत कोन्हे का। नंबर 1 आई जी सिंध जे तरफ़ां सीएम सिंध जे तरफ़ां बिल्कुलु असांखे हर क़िस्म जी सपोर्ट ॾेई रहिया आहिनि, गवर्नमेंट असांखे सपोर्ट ॾेई रही आहे। सिर्फ़ु हिन में असांजी इहा रेस्पॉन्सिबिलिटी आहे बतौर एसएसपी कंहिं बि डिस्ट्रिक्ट जे, असांखे सिर्फ़ु कमु करिणो आहे। बाक़ी इहे जेके प्रिटेक्स्ट आहिनि त सियासी मुदाख़लत आहे या आईजी साहब जे तरफ़ां का रोक आहे या सीएम सिंध जे तरफ़ां या सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां का रोक आहे, उहो बिल्कुलु ई कोन आहे। तव्हां ॾिठो हूंदो हीअ जेका मुसलसिल पुलिस विढ़ी रही आहे, ज़ाहिरी आहे त गवर्नमेंट जी सपोर्ट आहे त पुलिस विढ़ी रही आहे, आईजी सिंध जी सपोर्ट आहे त पुलिस विढ़ी रही आहे। त कंहिं बि क़िस्म जी को बि अहिड़ो इंप्रेशन ॾियणु त कंहिं का मुदाख़लत आहे उहो बिल्कुलु कोन्हे का। ठीकु आहे, ठीकु आहे इरफान साहब। जान मोहम्मद, इरफान समू साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहियो, गुलाम फरीद ॼामड़ो बि असांखे ॿुधायो त हिन वक़्तु जेके मुगवी आहिनि उन्हनि जो अंग 24 आहे। तव्हां खां मालूम बि करणु चाहींदुमि ऐं सम्झण बि चाहींदुमि त छा एतिरा ई आहिनि या इन जेको आवाम वटि इहो आहे त 50 खां वधीक मुगवी आहिनि, उन्हनि जा वीडियोज़ अचनि था, छा उन में वाध थी रही आहे? पुलिस जी हिकमत अमली छा बहितर थी रही आहे या उन में कुझु घटिताई थी आहे? वॾी महिरबानी असलम साहब। कश्मीर कनकोट डिस्ट्रिक्ट जेको आहे या उन सां गॾु जेके कुझु शिकारपुर घोटकी हुजे जैकाबाद हुजे, इन में
अमन अमान जी सूरत हाल अॼु न पर डिघे अरसे खां वठी ख़राब रही आहे। कॾहिं कॾहिं को विच में पीरियड आयो आहे जंहिंमें बहितर रही आहे, न त मोस्टली इन्हनि ज़िलनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब रही आहे। जी हिन वक़्तु कंदकोट कश्मीर में तक़रीबन 25 जे लॻभॻि माण्हू मुख़्तलिफ़ कंदकोट कश्मीर जे इलाइक़नि मां अगवा थियल आहिनि, जंहिंजो तालुक़ु कंदकोट कश्मीर डिस्ट्रिक्ट सां ई आहे। जॾहिं त उन खां अलावा बाक़ी ॿियनि इलाइक़नि जा माण्हू, जिन में पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे या सिंध जे ॿियनि ज़िलनि जा उहे माण्हू जेके औरताणी आवाज़ ते या कंहिं ॿियनि लालचुनि में हिरख जी कचे जे अंदरि अचनि था, यरगमाल थियनि था, उन्हनि जो तादादु उन खां अलॻि आहे, जंहिंजा के बि फिगर्स न आहिनि। डिफरेंट वक़्तनि ते हुनजी रिकवरी बि थींदी रहे थी, पर उहो अलॻि तादादु आहे। उहो 10 बि थी सघे थो, उन खां वधीक बि थी सघे थो, पर बहरहाल उहो तादादु अलॻि आहे। हीअ जेके 20-25 माण्हू तक़रीबन को 15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि अगवा थिया आहिनि कंदकोट कश्मीर मां, इन्हनि जी जेका किडनैपिंग आहे उहा थोरी माज़ीअ जे किडनैपिंग खां इन जे करे अलॻि आहे, मुनफ़रिद आहे त अॻियां जेके बि अगवा थींदा माण्हू उहे टारगेट इहो हूंदो त भुंग ख़ातिर, मतिलबु रैंसम वठण जे लाइ किडनैप थींदा हुया। पर हिन भेरे जेके फ्रीक्वेंट 10 ॾींहंनि में 25 माण्हू अगवा थी विया, उन में भुंग खां वधीक जेको अंतर शामिल हो उहो हुयो पुलिस खे टारगेट करणु। पुलिस कचे जे अंदरि ऑपरेशन करे पई, ज़ाहिर आहे पुलिस जो बि हुन में नुक़सानु थियो आहे, ॾुहारनि जो बि कंहिं हद ताईं कुझु न कुझु नुक़सानु थियो आहे। त पुलिस ऐं धाड़ेल हिन वक़्तु बराह रास्त आम्हूं साम्हूं आहिनि ऐं धाड़ेल कोशिशि कनि था त कंहिं बि तरीक़े सां पुलिस खे डिमोरलाइज़ कजे, तंहिं करे चौकियुनि ते हमिलो करे उन्हनि खां उहे हथियार बि खसे वञनि था, कॾहिं कॾहिं पुलिस वारनि खे अगवा करे उन्हनि जूं वीडियोज़ बि जारी थियनि थियूं। मग़वी जेके आहिनि रोडनि रस्तनि तां अगवा करे हिकिड़ो अहिड़ो माहौल क्रिएट कयो वियो आहे जेको थी चुको आहे हिन वक़्तु ताईं माहौल, त ॼाण कंदकोट कश्मीर में हिन वक़्तु जंगी हालतूं आहिनि, छाकाणि त उते पोज़ीशन इहा आहे त तव्हां जीअं ज़िक्र कयो SSP शबीर सेठार जो, उनखे आए अञा हफ़्तो 10 ॾींहं मस गुज़रिया हुया ऐं जेके SHOs मुक़ररु हुया इरफान समो जे दौर में, उहे बि अञा साॻा ई मुक़ररु थियल आहे, उन में बि का रदो बदल न थी हुई। सिर्फ़ु हू ब्रीफिंग्स हुन कुझु वरितियूं SSP ऐं अहिड़ी का ॿी प्रोएक्टिव पुलिसिंग बि अञा शुरू न थी, पर हू अॻे ई चार्ज छॾे हलियो वियो, जंहिंजे मुतालिक़ सिंध जे वॾे वज़ीर तौरु IG सिंध जा बयानात या मीडी टॉक्स बि तव्हांजे साम्हूं आहिनि, जिन में हुननि चयो त का बि मुदाख़लत न हुई। सेठार साहब शायदि कंहिं कनि नामालूम सबबनि जे करे पाण ई चार्ज छॾे पियो। त हाणे इन हायर रैंक जे ऑफिसर्स जे मुतालिक़ बि इहा अगरि ॻाल्हि हुजे त हू पंहिंजो पाण ई चार्ज छॾे हलिया वञनि मुख़्तसिर मुदत में, ऐं हेठि जेका पुलिस आहे SHO खां वठी अहलकारनि ताईं उहा थोरो अंडर प्रेशर हुजे, डिमोरलाइज़ हुजे, त उन में तव्हां सम्झी सघो था त अमन अमान जी सूरत हाल जो छा हाल हूंदो, छा हशर हूंदो। तक़रीबन 2-3 दहाकनि खां वठी इन्हनि ज़िलनि में हालात ख़राब रहिया आहिनि। उनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त इन्हनि ज़िलनि में कंप्रोमाइज़ पुलिसिंग थींदी रही आहे। माज़ी में 1.5 साल 2 सालनि खां अॻु जेके बि SSPs उते लॻल रहिया आहिनि उहे पंहिंजी पोस्टिंग्स खे बरक़रार रखणु ऐं हालात खे ठीकु करे रखण जे चकर में ई हलिया आहिनि, ऐं हुननि कंहिं हद ताईं कचे जे अंदरि कंप्रोमाइज़ कई आहे डिफरेंट माण्हुनि जी मुआवनत सां, ताकी कचे जो जेको धाड़ेल आहे उहो कचे ताईं महदूद रहे, ऐं जेका बि कॾहिं कॾहिं किडनैपिंग थींदी हुई त उहा भुंग जे ख़ातिर ऐं भुंग अदा करण खां पोइ उनजी रिकवरी थींदी हुई ऐं पुलिस फैसिलिटेट कंदी हुई धाड़ेलनि जे अंदरि। इहे रिकॉर्ड जूं शयूं आहिनि जेके IG खां वठी CM ताईं जी ख़बर आहे त कहिड़नि कहिड़नि SSPs जे दौर में कंप्रोमाइज़ पुलिसिंग थींदी रही ऐं बिल्कुलु हिकिड़ो आसानी सां हू अंदरि वेठल हुआ। हाणे जॾहिं हालात तमामु घणा ख़राब थी विया आहिनि त IG खां वठी CM ताईं इन ते नोटिसिस वरिता विया ऐं डायरेक्शन्स ॾिनियूं वयूं। जॾहिं SSP अमजद शेख हुयो हिते त ॾुहारनि जो ख़ात्मो आणियो ऐं ही हालात जेके पैदा थिया आहिनि इन ते कंट्रोल कयो। जीअं ई पुलिस असां ॾिठो आहे त एक्टिव थी आहे ऐं ऑपरेशन शुरू कया आहिनि त ज़ाहिर आहे जेको कंप्रोमाइज़ पुलिसिंग वारो हिकिड़ो ठहियल ठुकियल हिकिड़ो फार्मूलो हुयो उहो टुटो आहे। त हाणे पुलिस ऐं ॾुहारनि में झड़ो थी वियो आहे। हाणे इन झेड़े में ॾिसिजे त अॻियां हली रियासत जेका आहे पुलिस जेका आहे उहा पंहिंजी रिट जेका ख़तमु थियल आहे उहा बहाल करण में क़ाइमु करण में कामयाबु वञे थी नथी वञे ऐं छा उनजा रिज़ल्ट निकिरनि था। पर बहरहाल हिन वक़्तु जेका आहे जंगी सूरत हाल मौजूदु आहे ऐं जेका हथियारनि जी बिल्कुलु जानमन साहब जो आवाज़ जो इशू आहे। गुलाम फरीद
तव्हां ॾे था अचूं जीअं जानमन साहब चयो त जंगी हालतूं आहिनि, इन जंगी हालतुनि में बि छा SHOs जो जेको मुक़ररियूं थियनि थियूं, ट्रांसफ़र थिए थी, इन्हनि ते सिफ़ारिशूं या इन में का मदाख़लत या इन ते के तकरार बि हलंदड़ आहिनि, छा अहिड़ा इतला आहिनि तव्हां वटि? जी असलम साहब, जॾहिं SSP सिठार साहब लॻो त हुन चार्ज वठण खां पोइ कुझु ई टाइम में जेके SHO लॻल हुया इरफान समय जे दौर में टाइम में, त उन्हनि जी रद्दोबदल हुन कई। ऐं कुझु जेका थाणनि जा वॾा मुंशी हुआ उहे बि सियासी चवण ते जेका हुन मुक़ररु बि कया। ऐं इन खां हिकु अहम ॻाल्हि इहा ई आहे असलम साहब त जे IG साहब जेको कश्मीर ज़िले में जेका ॾुआरनि जा साथारी SHOs आहिनि या जेका ज़रिए उन्हनि ताईं हथियार पहुचाइनि था, उन्ही जे में डिसमिस करे ऐं उनखे CPO कराची रिपोर्ट करणु हुकुम ॾिए थो। ऐं सियासी मुदाख़लत जे करे वरी कुझु ई महीननि में उन्हनि साॻियुनि SHOs खे साॻी कश्मीर ज़िले में मुक़ररु कयो वञे थो। असल में इन में जेको आहे त जेको ॾोह आहे उन में इज़ाफ़ो थिए थो, न ई का उन में कमी थिए थी। ऐं मां ज़रिए जो इहो ई चवणु आहे त जेको कश्मीर ज़िलो आहे जंहिंजे ध्यानु ॾिसो, जेका धाड़ियल आहिनि उन्हनि ताईं तेल किथां पहुचे थो, तेल उन्हनि खे केरु पहुचाए थो, पुलिस खे सभु ख़बर आहे। अच्छा, उन्हनि ताईं जेको राशन आहे उहो राशन उन्हनि ताईं कहिड़े रस्ते सां वञे थो, कीअं पहुचे थो। अच्छा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त कुझु ॾींहं अॻु में धाड़ियलनि पारां मज़ारी हिकिड़े नींगर खे अगवा कयो, जॾहिं मज़ारी बिरादरी पारां, मज़ारी ताक़तवर बिरादरी आहे, मज़ारी बिरादरी ऐं उन धाड़ियलनि जो ई 3 छोकिरनि खे जेको आहे नींगरनि खे खणी करे पाण वटि विहारे छॾियो। चइबो असांजा हाणे जेको असांजो जेको नींगर तव्हां अगवा कयो आहे, असांखे उहो पंहिंजो ॾियो ऐं असां तव्हांखे ॾियूं था, मटा सटा कयूं था। त उन खां पोइ जेका धाड़ियल हुया उहो विच में बासर वॾेरा आया ऐं उन्हनि उहो जेको मज़ारी जो नींगर हुयो उनखे बाहिफ़ाज़त वारसनि हवाले कयो वियो। ऐं हेॾां जेको आहे जेका शहर बिरादरी जा 3 नींगर हुया उहे उन शहर बिरादरी जे हवाले कया विया। जॾहिं हिकिड़ा बासर क़ौमूं बिरादरी आहे उहा पंहिंजा जेका मुग़वी आहिनि मोटाए सघे थी, त पुलिस जेका असां वटि मुक़ररु आहे, जंहिं वटि असिलो बि आहे ऐं उन फोर्स बि आहे, त पुलिस जेका मुग़वी आहिनि उन्हनि खे छो नथी रिकवर कराए सघे। ऐं इन ज़रिए जो इहो ई चवणु आहे त तक़रीबन 50% जेका कश्मीर ज़िले जी जेका पुलिस आहे उहा ॾुआरनि ताईं मिलियल आहे। ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ इरफान समय साहब हिकु बहितरीनु क़दम खयो, जंहिंमें तक़रीबन 27 खां प्लस जेके ऑफिसरनि सां गॾोगॾु जेका पुलिस एहलकार आहे उन्हनि खे डिसमिस फ्रॉम सर्विस कयो वियो। ऐं उन खां पोइ जॾहिं प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल थियो, उन खां पोइ जेका वरी इरफान साहब खे जेको आहे त कश्मीर ज़िले मां ट्रांसफ़र करे शिकारपुर ज़िले में मुक़ररु कयो वियो। सही था चओ गुलाम फरीद, इंतहाई अहम मामिलो आहे पुलिस में मदाख़लत हिन सूरत हाल में जिथे सॼी सिंध डिस्टर्ब आहे, सॼी सिंध मां माण्हू अगवा थी इन कच्चे कश्मीर, कंदकोत, घोटकी, शिकारपुर इन कच्चे में था पहुचनि। उन टाइम सीरियस कोशिशुनि जी ज़रूरत आहे। जंगी सूरत हाल जॾहिं हुजे, जॾहिं धाड़ियल सरेआम चैलेंजिस कनि, त उन टाइम फ़ौजी ऑपरेशन हुजे, पुलिस जो ऑपरेशन हुजे, उन्हनि जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। गुलाम फरीद, तव्हांजी वॾी महिरबानी, जानमन महर तव्हांजी महिरबानी, SSP शिकारपुर इरफान समू साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, इंतहाई अहम मामिलो जंहिं ते असां डिस्कशन कईसीं। असां सां गॾु रहिजो। नंढड़े ब्रेक खां पोइ असां वरी वापसि ईंदासीं ऐं असीं ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं कमल महेश्वरीअ ते, जेको न्यू टाउन में उन जे वारसनि उते धरणो हुयो, एहतजाज कयो त संदन नौजवान खे बेगुनाह क़तल कयो आहे। उन ते इंक्वायरी कमेटी बि जोड़ी आहे। इन अहम मामले ते संदसि वारिस सां गॾु ब्रेक खां पोइ मौजूदु हूंदा। इन ते असां अहम ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असां सां गॾु रहिजो। नंढड़ी ब्रेक खां पोइ असां गॾु आहियूं। वेलकम बैक नाज़रीन, धाड़ियलनि जे इन कच्चे जे अहम इशूअ खां पोइ असीं नौजवान कमल महेश्वरीअ ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। कमल महेश्वरी न्यू टाउन वारे इलाइक़े में संदन वारसनि थाणे आॾो एहतजाज कयो। संदन वारिस असांखे जॉइन कयो आहे कमल महेश्वरी जी वारिस नजमा
तव्हां महेश्वरी जेकी महेश्वरी बिरादरी जी अॻुवाण बि आहे उन बि असांखे जॉइन कयो आहे। अब्दुल्ला सोलंगी KTN न्यूज़ कराची जे क्राइम रिपोर्टर आहिनि, उन बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां ॿिन्ही खे वेलकम थो चइजे। अदी नजमा, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति थी कजे त कमल महेश्वरीअ जे बारे में ॿुधाईंदा हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे, कमल छा कंदो हो, हिन वक़्तु छा पेश रफ़्त आहे, पुलिस तव्हांखे कहिड़ी ख़ातिरी कराई आहे? अदा इहो वाक़ियो हिकिड़ो ॾींहुं अॻु थियो डालमिया शांति नगर। उतां असांजा 2 छोकिरा घरां निकिता पंहिंजी भेण जी शादी जी शॉपिंग लाइ। कमल महेश्वरी ऐं अनिल महेश्वरी पैसा हुया, छो त हाणे शॉपिंग करणु वञनि था, भेण जो ॾाज वठणु वञनि था त पैसा त हूंदा लाज़मी खीसे में। सो हिननि जी शॉपिंग दौरान हिते लियाकत हॉस्पिटल वटि पुलिस गश्त दौरान हिननि जी चेकिंग कई त पैसा हुया। सो उन माना त पैसा ही एतिरा तव्हां ॾे छो आहिनि, उहे ॿुधाइनि था पिया त माना हीअ असां शॉपिंग करणु आया आहियूं, भेण जी शादी पर हू न पिया मञनि ऐं पुलिस खणी वई हिननि खे थाणे में। पोइ राति देरि सां माना वारसनि जॾहिं ॻोल्हा कई तॾहिं उन्हनि खे ख़बर पई त छोकिरो जेको सो डकैती में मुलवस हुयो ऐं उनखे क़तलु कयो वियो आहे। माइटनि खे न पियो भरवसो अचे त असांजो छोकिरो अहिड़े कंहिं बि माना इशू में शामिल ई कोन आहे, अहिड़ी कंहिं वारदात में। असांजो छोकिरो त सफ़ा शरीफ़ आहे, मज़दूर छोकिरो आहे असांजो। सो उहो अहिड़ी का करे ई नथो सघे, उहो घरां निकितो आहे पैसा खणी करे भेण जो ॾेज वठणु। ईअं कीअं थो थी सघे माना त पुलिस माना गैंगवार करे ईअं डकैत सम्झी मारे छॾियो आहे। सो पोइ उन दौरान पुलिस खां जॾहिं पुछा ॻाछा कई वई त पुलिस इहो ई चयो त जेको सो डकैत हुयो सो असां जेको सो पुलिस मुक़ाबले में मारियो आहे। पुलिस मुक़ाबले में मारियो, छोकिरे वटि त कोई हथियार बि न हुयो, 2 छोकिरा हुया। पोइ वारसनि जो इहो त कल्ह 2 पारनि खां 2 बजे न्यू टाउन थाणे जे ॿाहिरि वीचारा मुसलसल पुलिस सां ॻाल्हियुनि में त असांजो छोकिरो ॾस ॾियो, लाश ॾियो, पुलिस को बि उन्हनि खे रिस्पॉन्स न पई ॾिए। पोइ शाम जो 5 बजे असांजी महेश्वरी बिरादरी जे हवाले सां, असांजी महेश्वरी बिरादरी जी एक्शन कमेटी आहे उन हवाले सां उन्हनि असांखे कॉल कई त तव्हां अचो ॾिसो ही हिन क़िस्म जो असांजे छोकिरे जो चवनि था पिया त उहो डकैत हुयो, हिननि मारे छॾियो आहे ऐं असांजी कोई बि ॿुधनि न पिया। 2 बजे खां वठी असां हिते ॿार बुखिया उञा हिते असीं रड़ियूं पिया कयूं। असां पहुतासीं शाम जो 6 बजे ऐं उते वञी करे पुलिस खां जॾहिं पोइ ॻाल्हि ॿोल कईसीं त पुलिस को बि रिस्पॉन्स ॾियण लाइ तयारु न हुजे, सफ़ा नज़रअंदाज़ कयो वेठी। पोइ असां धरणे जी कॉल ॾिनीसीं, असांजी महेश्वरी बिरादरी गॾु थी ऐं पोइ मुसलसल उते असां 2-2.5 कलाक जो धरणो हयोसीं, जेको पहिरीं बि वारिस धरणो हणी वेठा हुया पर पुलिस को बि उन्हनि खे रिस्पॉन्स न पई ॾिए। पोइ जॾहिं वधी वई ॻाल्हि, वॾो हिकिड़ो धरणो थी वियो त पोइ पुलिस घुरायो असां 3-4 ॼणनि खे ऐं चयो त ठीकु आहे, तव्हां जेको बि चओ था, तव्हांजी इंक्वायरी जेको बि चओ था, पुलिस इंस्पेक्टर जेको आहे इरफान, उन जेको सो छोकिरे खे मारियो आहे सो उनजी असां इंक्वायरी बि कयूं था, उनखे मुअतल बि कयूं था ऐं तव्हांजो जेको ॿियो छोकिरो आहे उनखे सुभाणे 10 बजे रिलीज़ बि कयूं था। तव्हांजा सभु मुतालबा मञूं था, तव्हां धरणो ख़तमु कयो। उनजे बावजूदि बि असां 8 बजे खां 9 बजे ताईं असांखे धरणो ख़तमु करण जो चयो। असां चयो न, तव्हां ते असांखे भरोसो कोन्हे, तव्हां लेखत में असांखे हिकिड़ी शइ लिखी ॾियो। पोइ वरी 2-2.5 कलाकनि खां पोइ हुननि असांखे हिकिड़ो लेटर जारी कयो जंहिंमें हुननि चयो त 24 कलाक खां पोइ तव्हांखे असां रिज़ल्ट ॾींदासीं। जेको इंस्पेक्टर आहे जिन कमल खे क़तलु कयो आहे उनखे मुअतल कयो वेंदो ऐं बाक़ी ॿियो जेको छोकिरो आहे तव्हांजो उनखे असीं सुबुह 10 बजे रिलीज़ कंदासीं, छो त असांजो बि क़ानूनी कुझु कार्रवाई आहे, उहो सॼी राति हलंदी। उनखां पोइ सुबुह 10 बजे तव्हांजो छोकिरो रिलीज़ कंदासीं, सो तव्हां वठी वञो। उनखां पोइ इन ॻाल्हियुनि खां पोइ त 24 कलाक जी इंक्वायरी थींदी। असां उन्हनि खे टाइम ॾिनो त तव्हांखे असां 24 कलाक जो टाइम ॾियूं था, इन 24 कलाक में अगरि तव्हां असांखे रिज़ल्ट नथा ॾियो त पोइ असां जेको सो वॾो धरणो हणंदासीं। महेश्वरी बिरादरी जेका बि आहे असांजी, उहो वॾो हिकिड़ो धरणे जी शिकल में साम्हूं अची ईंदी। असां IG सिंध जो घेरो कंदासीं ऐं असां हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कंदासीं IG सिंध जे ख़िलाफ़ु, छो त असां सां ही हेॾो वॾो वेधन थियो आहे। पोइ उन्हनि 24 कलाकनि जो टाइम बि गुज़री चुको आहे, हुननि जी का बि इंक्वायरी न आहे थी, कुझु बि रिस्पॉन्स न आहे आई। ॿियो जेको असांजो छोकिरो हिननि गिरफ़्तार कयो आहे उनखे बि रिलीज़ न आहे कयो। सो हाणे असांखे त इहो आहे त अगरि पुलिस जेको असांजा मुहाफ़िज़ आहिनि कानून जे ते असां एतिरो एतमाद कयूं था, सो अगरि मुहाफ़िज़ रखवाला ई असांजे माना नाइंसाफ़ी कंदा त पोइ असां इंसाफ़ जी घुर कंहिं वटि कंदासीं। बिल्कुलु। अदी कमल छा पंहिंजो अदी नजमा कमल छा कंदो उन हवाले सां ॿुधाईंदो? जी, कमल असां वटि ॾिसो छोकिरा हुजनि या छोकिरी हुजे, असांजी महेश्वरी कम्युनिटी में तालीम जी वॾी खोट आहे। वधि में 2-2 दर्जा पढ़नि था छोकिरा, कुझु थोरो घणो पढ़ी वञनि था। पोइ कमल बि मज़दूरी हुयो, थोरो घणो वीचारे खे पढ़ण बि अची वेंदो हुयो।
सो हाणे इहो ई आहे त हिकिड़ो मज़दूर पेशा, हिकिड़ो नौजवान छोकिरो, सुलझणो छोकिरो, शरीफ़ छोकिरो, उनखे माना ही डकेट करे मारनि त लाज़मी आहे बिरादरी उथंदी जी छो त छोकिरे में जॾहिं उहा ॻाल्हि कोन्हे को, उहो छोकिरो बिल्कुलु शरीफ़ आहे त पोइ बिरादरी लाज़मी उन लाइ उथंदी। बिल्कुलु बिल्कुलु अदी ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। अब्दुल्ला अदी नजमा महेश्वरी बि असां सां गॾु आहे। इन हवाले सां पुलिस का इंक्वायरी कमेटी जोड़ी आहे, कंहिंजी अॻुवाणी में आहे, उहा कमेटी छा करे रही आहे, कहिड़ी पेशरफ़्त आहे, उन हवाले सां ॿुधाइजो। बिल्कुलु असलम गुज़िरियल ॾींहुं जीअं ही एहतिजाज महेश्वरी बिरादरी जो हुयो त उन खां पोइ हिकिड़ी कमेटी जोड़ी वई हुई जेकी SP गुलशन ज़फ़र छांगा जी सरबराही में जोड़ी वई। 5 रुकनी कमेटी हुई जंहिंमें DSP न्यू टाउन ऐं SIO साइड सुपरवाइज़र समेत ॿिया जेके पुलिस ऑफिसर उहे शामिल थियनि। राति जेको आहे उहा इंक्वायरी कई आहे। उन खां पोइ उन इंक्वायरी खां पोइ हिन वक़्तु जेको आहे उहो मुकमल करण खां पोइ जेको आहे इहो साबित थी वियो आहे त जेको मुक़ाबिलो हुयो वो कूड़ो साबित थियो आहे ऐं कूड़े मुक़ाबले बाद जन पुलिस एहलकार उन फायरिंग कई हुई, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बकौल पुलिस जे मुताबिक़ SP ज़फ़र छांगा जे मुताबिक़ त मुंहिंजी इंक्वायरी खां पोइ SSP ईस्ट ज़ुबैर शेख जेको आहे हुकुम जारी कयो आहे त उनखे गिरफ़्तार करे उनजे ख़िलाफ़ क़तल जी FIR दाख़िल कई वञे, जंहिंखां पोइ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वक़्तु क़तल जी FIR दाख़िल करण लाइ असीं वालदेन खे उन्हनि जेके मक़सूल जे वारसनि खे घुरायो आहे। हिन वक़्तु उहे पंहिंजो SP ऑफिस में मौजूदु आहिनि, जॾहिं त उन सां गॾो गॾु जेके सुरेश नाले हिकिड़ो अॻुवाण ॿुधाए पियो जेको अॻुवाण हुयो ऐं कुझु वकील महेश्वरी हुआ उहे पिणु हुते पहुतल आहिनि। जेके FIR जो प्रोसेस आहे उहो शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त SSP ईस्ट ज़ुबैर नज़ीर सां मुंहिंजे हिन मामले ॻाल्हि थी त हुन ॿुधायो त जीअं जेको आहे इंक्वायरी कंप्लीट थी आहे, इंक्वायरी रिपोर्ट असांखे मुक़ाबिलो जुड़तो आहे, कूड़ो आहे, जंहिंखां पोइ असां हिन वक़्तु उन जेके पुलिस वारा मुलज़ हुया हिन मामले में उन्हनि ख़िलाफ़ FIR करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, उन्हनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे। जंहिंखां पोइ कुझु गिरफ़्तारी बि कयूं वियूं आहिनि। पुलिस एहलकार खे गिरफ़्तार करण बाद हिन वक़्तु वारसनि खे जेको आहे घुराए करे उन्हनि जी फ़रियाद ते FIR दाख़िल करे रहिया आहियूं। जंहिं त ॿिए पासे मुंहिंजो हिन हवाले सां जेको कमल जो पीउ आहे, वालिद आहे किशोर, उन किशोर सां बि ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणु आहे त असां जेको पुलिस जी इंक्वायरी खां पोइ हिन वक़्तु मुतमिन आहियूं त पुलिस जेकी इंक्वायरी साफ़ शफ़ाफ़ कराए असांजे नंढड़े जेको मक़सूल मुंहिंजो पुटु आहे उनजे जेको आहे सो खून सां इंसाफ़ ॾियण जी कोशिशि करे रही आहे। पुलिस इहे पिणु जेको आहे सो जेकी रिपोर्ट जारी कई आहे उन खां पोइ पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करण खां पोइ हिन वक़्तु उन्हनि जे ख़िलाफ़ क़तल जी FIR जेको आहे पिणु दाख़िल कई पई वञे। उन सां गॾु जेको मक़सूल कमल आहे, कमल जो पीउ किशोर, हुन ॿुधायो त सुभाणे जेको आहे सो संदसि धीअ जी जेको शादी जो प्रोग्राम पिणु रखियलु हुयो, पर हेॾो वॾो हाञो थी वियो आहे। उन खां पोइ उहो प्रोग्राम पिणु जेको आहे सो असांजो रोड जो शिकार थी वियो आहे। हिन वक़्तु घर में ख़ुशी बजाए मातम थी रहिया आहिनि। उन सां गॾु जेको किशोर इहो पिणु ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो पुटु पंहिंजे रिश्तेदार सां गॾु कंहिं डेकोरेशन वटि वञी रहियो हुयो त जीअं पंहिंजी भेण जी जेकी शादी आहे उहा धूमधाम सां मल्हाए रहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त पुलिस उन्हनि खे जेको आहे बिना कंहिं सबब जे फायर करे मारे छॾियो आहे। पुलिस जेको गिरफ़्तार थियल पुलिस एहलकार ॿुधायो त असां वटि ॿ जेके नौजवान आया शहरी आया जन ॿुधायो त असां खां फुर करे मोटरसाइकिल ते फरार थी वञनि पिया जेके फोरू आहिनि। जंहिंखां पोइ पुलिस हिननि जे गॾु वई हुई। उन खां पोइ जेको आहे असां जीअं गॾु वियासीं त हुते मोटरसाइकिल ते 2 ॼणा हुया, उन ते असां सिधी फायरिंग कई आहे। जंहिंखां पोइ ज़ख़्मी हिकिड़ो थियो आहे, ॿिए खे जेको आहे असां गिरफ़्तार करे वरितो आहे। जेको ज़ख़्मी हुयो उहो कमल हुयो, जेको बाद में थी वियो। उन सां जांच कईसीं त उन्हनि खां पिस्टल पिणु निकितो आहे, मोबाइल पिणु निकितो आहे। अहिड़ा इल्ज़ाम पिणु पुलिस हया आहिनि, पर जेकी गुज़िरियल राति जेकी इंक्वायरी हुई उहा इंक्वायरी मुकमल करण ते अॼु ख़बर पई त उहा मुक़ाबिलो पूरो प्लांटेड हुयो, कूड़ो हुयो। उन खां पोइ पुलिस एहलकारनि खे ऐं जेको SIO हो ही जेको मुक़ाबिलो थियो उहो इन्वेस्टिगेशन पुलिस जो थियो। बेसिकली इन्वेस्टिगेशन पुलिस जो कमु फील्ड जो कमु न हूंदो आहे, उनजो कमु केसनि में पेश करणु ऐं केसनि खे मज़बूत करण जे हवाले सां कोर्ट में पेश करण जो हूंदो आहे। पर जेको आहे गुज़िरियल ॾींहुं इन्वेस्टिगेशन जे SIO पाण जेको थाणे जो इंचार्ज हूंदो आहे उन जेको आहे मुक़ाबिलो ॼाणाए करे फोरू ॼाणाए करे मुक़ाबले में नौजवान खे क़तल कयो आहे। जेको अॼु SSP इन्वेस्टिगेशन तारिक इलाही मस्तु पिणु जेको आहे SSP ऑपरेशन ज़ुबैर नवाज़ शेख वटि वेठो हुयो, जिन पिणु इहो इतराफ़ कयो आहे त जेको पुलिस जो मुक़ाबिलो आहे उहो इंक्वायरी थियण खां पोइ जटू साबित थियो आहे, कूड़ो मुक़ाबिलो साबित थियो आहे। जंहिंखां पोइ हिन वक़्तु पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई पई। बिल्कुलु अब्दुल्ला अदी रजवा तव्हां अब्दुल्ला सोलंकी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो। अब्दुल्ला ॿुधाए रहियो आहे त कूड़ो मुक़ाबिलो करार ॾिनो वियो आहे।
पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। केॾो वॾो नुक़सानु थी वियो, नौजवान जी ज़िंदगी हली वई, उहा वापसि न मोटंदी। पुलिस जी इहा कारकर्दगी आहे। सो बि जांच पुलिस जेको पंहिंजो कमु न कंदी आहे ऐं मथां वरी बेगुनाह माण्हुनि खे नाज़रीन क़तल कंदी आहे। आदि नजमा कहिड़ो मुतालबो हूंदो तव्हांजो CM सिंध खां, IG सिंध खां, त अॻियां कीअं छा कयो वञे? ॾिसो, असांजो इहो IG सिंध खां इहो ई मुतालबो आहे त ॾिसो, पुलिस मुहाफ़िज़ हूंदी आहे आवाम जी, आवाम उन ते पूरो भरोसो कंदी आहे त हीअ असांजा मुहाफ़िज़ आहिनि। असां सां अगरि कोई ग़लति करे थो त हीअ असांखे इंसाफ़ ॾियारींदा, असांखे महफ़ूज़ कंदा। त हाणे पुलिस जा इहे अफ़ाल ॾिसी करे, इहे अहिड़ी कार्रवाइयूं ॾिसी करे त पोइ माना असां आवाम छा सम्झूं? त पुलिस खां असां पंहिंजे तहफ़ुज़ जी कहिड़ी घुर कयूं? सो मुंहिंजे ख़्याल में कानून खे सख़्तु थियणो पवंदो असां वटि। असांजे कानून जा ॾिसो तरीक़ेकार इहे ई आहिनि त असांजे बाइक वारनि खे बि अधु कलाक बीहारियो वेंदो आहे 50 100 करे। असांजी अफ़सोसनाक नाज़रीन ॻाल्हि बि आहे, नजमा महेश्वरी साहिबा ॿुधाए रही आहे त को मासूम ॿार आहे, नौजवान पंहिंजी भेण जी शादीअ लाइ ॾाज वठण लाइ घरां निकिरनि, उनखे इन्वेस्टिगेशन पुलिस सम्झे त ही फोरू आहिनि, उनखे गिरफ़्तार बि न कयो वञे, शक जे बुनियाद ते गोलियूं हणी मारियो वञे। पुलिस जो जेको पंहिंजो कमु आहे, जेके फोरू सरेआम हिन ज़िले जे अंदरि, इन इलाइक़नि जे अंदरि, शाहराए फैसल खां, सचल खां, जोहर खां, लियारी खां, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां समूरो ईस्ट ज़िले में बदअमनीअ जे वर चढ़ियल हुजे, उते पुलिस पंहिंजो कमु न करे, फोरू गिरफ़्तार न करे, शहरनि जी जान माल ग़ैर महफ़ूज़ हुजे, एॾी वॾी बदअमनी हुजे, उन्हनि खे फोरू नज़र न अचनि, सरेआम रोडनि रस्तनि तां फुरूं कनि, गोलियूं हलाइनि, पर हिकिड़ा बेगुनाह माण्हू नौजवान आहिनि, उनखे गोलियूं हणी मारे छॾे। केॾी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इन ते अदी नजमा महेश्वरी बि मुतालबो करे रही आहे CM सिंध, IG सिंध इन जो नोटिस वठनि। जेके पुलिस एहलकार गिरफ़्तार थिया आहिनि, गिरफ़्तारियूं कयूं पियूं वञनि, उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाया वञे, सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। अदी नजमा तव्हांजी वॾी महिरबानी, अब्दुल्ला तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, हीअ सूरत हाल आहे सिंध जी। कचे ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं, कचे में माण्हू हितां अगवा करे उते पहुचनि था, उन्हनि जा भुंग वरिता था वञनि, एॾी वॾी बदअमनी आहे सिंध में। कराची जेको राजधानी वॾो शहर सिंध जो, इंटरनेशनल शहर, उतां जी इहा सूरत हाल आहे त रोड रस्तनि ते फुरूं आहिनि, बदअमनी आहे, CCTV कैमरा न आहिनि। बेगुनाह माण्हू अगरि पुलिस पंहिंजो कमु नथी करे, फोरू नथी झले, इन्वेस्टिगेशन नथी करे, मथां बेगुनाह नौजवाननि खे मारे थी छॾे। इन ते वॾी इंक्वायरी जी ज़रूरत आहे। उन पुलिस एहलकारनि जी तरबियत जी बि ज़रूरत आहे, उन्हनि ते नोट रखण जी बि ज़रूरत आहे त छा उन पुलिस एहलकारनि जी ट्रेनिंग कई वई आहे फोरुनि सां मुक़ाबले जी। बेगुनाह माण्हुनि खे जे हवाले सां उहो मुक़ाबिलो कनि था, उन लाइ कहिड़ियूं सज़ाऊं तजवीज़ करणु घुरिजनि, इन्वेस्टिगेशन कीअं कजे, कीअं जांच जो दाइरो कजे, पुलिस एहलकारनि खे का ख़बर कान्हे का। जॾहिं सूरत हाल थाणनि जी, रोडनि रस्तनि जी ॾिसिजे थी, को CSS ऑफिसर, को ASP SSP न उते वञे थो, उहो साॻियो ई वॾो मुंशी, उहो SHO उनखे ॿुधाए थो हीअ तरीक़ेकार आहे, हीअं हीअ जेके आहिनि रवायती तरीक़ा आहिनि, जॾहिं त जदीद बुनियादनि ते सॼी दुनिया जदीद थी वियो आहे इन्वेस्टिगेशन जी। हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे। कमल महेश्वरी जे हवाले सां असांजो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी ॿुधाए थो त कूड़ो मुक़ाबिलो उनखे करार ॾिनो वियो आहे, पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़रूरु अहिड़नि किरदारनि खे, अहिड़नि पुलिस एहलकारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि त जीअं के मासूम ॿार जी, के मासूम नौजवान जी उहो ज़िंदगी न खसे सघनि। वरी नवनि इशू सां गॾु नाज़रीन असां ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।